सिंध सरकार कैंसर जे मर्ज़ में मुब्तला समाजी अॻवान निसार बलड़े जो इलाज कराइण खां जवाब ॾेई छॾियो आहे। अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे निसार बलड़ो चयो त सिहत खाते खेसि घुराए चयो त वटनि अॻुवाट ई कैंसर जे 149 मरीज़नि जा फाइल पयल आहिनि, जंहिं करे परॾेह मां इलाज नथो कराए सघिजे। हुन चयो त डेंगी थी वई आहे, उन करे केमोथेरेपी न थी सघी आहे। डेंगी ख़तम थियण बाद डोज़ लॻायो वेंदो। सेलिया जना खां त मुंहिंजो केस जेका क्रिटिकल आहे उहो डांस आहे काफ़ी त मां वरी थी आयो आहियां उते त मालिकी सरकारी अस्पताल में जेके सिंधी आहिनि उन्हनि ॿुधाए कोन पिया सो हुतां असां वरी थी आया आहियूं। उन्हनि वीचार ॾिनो भई तव्हां जेका बीमारी काफ़ी एडवांस आहे इहा जेका असांखे कोन थी सघंदी हितां। निसार बलड़े चयो त संदसि बीमारी वधी वई आहे, तंहिं करे आगा खान मां कुझु बहितर इलाज थी सघे थो। कैंसर में मुब्तला समाजी अॻवान अपील कई आहे त मुकमल इलाज ऐं सहकार करे संदसि हयाती बचाई वञे। इलाज जेको आहे उहो फ़िलहाल पहिरीं जेका स्टार्टिंग में आहे ऐं तक़रीबन 5 खां 8 लख जे ख़र्च अची चुको आहे। डोज़ जेके आहिनि क़ीमत सां बि तमामु खां महांगा आहिनि, लख खां लख 20,000 जा आहिनि। इन खां पोइ कराची शहर जिते मां फैमिली समेत रेंट ते जॻह आहे, ख़र्च आहिनि, खाइण पीअण खाधो पीतो आहे, अस्पताल अचण जा किराया आहिनि, या उन खां अलावा ॿिया ख़र्च आहिनि। इहा जेका रक़म आहे उहा इलाज लाइ काफ़ी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk